वफ़ाक़ी सरकार चयो आहे त सियासत जे नाले ते दहशतगर्दी बर्दाश्त न कई वेंदी। पीटीआई अॻवाननि जे घरनि मां हथियार ऐं बारूद हथ अचण मां साबित थियो आहे त इहे खूनी मार्च चाहिनि था। इमरान ख़ान दहशतगर्दीअ ते लही आयो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त इमरान ख़ान केपी हुकुम जा वसीला ऐं मशीनरी पंहिंजे फ़साद लाइ इस्तेमाल न करे। हुन चयो त आइन ऐं कानून ते सख़्तीअ सां अमल कयो वेंदो। इमरान ख़ान खूनी मार्च मुलतवी करे कानून ऐं अमन जो दग वठे। ॿिए पासे वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त घरू वेढ़ वारी साज़िश जी क़यादत इमरान ख़ान करे रहियो आहे। संदसि चवणु हो त इमरान ख़ान हथियारनि जे ज़ोर ते इस्लामाबाद ते कब्ज़ो करणु घुरे थो। मरियम औरंगज़ेब चयो त बंदूक ऐं बारूद ज़रिए ॾिफेड़ पैदा करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सियासी सरगर्मियुनि ऐं लश्कर कशीअ जे विच में लाइन कढणी पवंदी। पंजाब हुकूमत जे तर्जमान अता तारड़ चयो आहे त पीटीआई जो लॉन्ग मार्च पाकिस्तान ख़िलाफ़ फ़ालमी साज़िश आहे। उन्हनि खे किरियल मक़सदनि में कॾहिं बि कामयाब थियण न ॾिनो वेंदो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ चयो त फितनो मार्च खे हर हंधि रोकियो वेंदो। इमरान ख़ान केपीके जा सरकारी वसीला इस्तेमाल करे रहियो आहे। कारकुननि खे चयो पियो वञे हथियार खणी निकिरो। कानून हथ में खणंदड़नि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾियणो वेंदो। हुन चयो त लॉन्ग मार्च खे मॉनिटर करण लाइ कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो आहे। सीसीटीवी कैमरान जे मदद सां शिरपिसंदनि जी निशानदही कई वेंदी। ये ख़बर शामिल कंदा हलूं त डीआईजी ऑपरेशन लाहौर कैप्टन रिटायर्ड सुहेल चौधरी चयो आहे त पीटीआई अॻवान ज़ुबैर न्यासी जे घर ते छापे दौरान वॾी तादाद में ख़तरनाक हथियार हथ कया विया आहिनि। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डीआईजी ऑपरेशन लाहौर कैप्टन रिटायर्ड सुहेल चौधरी चयो त पीटीआई अॻवान ज़ुबैर न्यासी जे घर ते छापे दौरान वॾे अंग में जदीद हथियार ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। पुलिस पारां गिरफ़्तार कयल ज़ुबैर न्यासीअ खे वकीलनि छॾाए वरितो आहे। डीआईजी ऑपरेशन लाहौर कैप्टन रिटायर्ड सुहेल चौधरी चयो आहे त छापामार कार्रवाइयूं नवां कोट मुल्तान में कयूं वयूं आहिनि। हुन चयो त पुलिस जी कार्रवाइयुनि दौरान 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। संदसि चवणु हो त जाबदारनि वटां 96 एसएमजीज़ राइफल, 26 मैगज़ीन, 232 बोर जूं 6 गन्स ऐं 13 राइफल्स हथ कयूं वयूं आहिनि। सिंध हुकूमत सूबे में 1 महीने लाइ कलम 144 लागू करे छॾियो। सिंध हुकूमत 5 खां वधीक माण्हुनि जे गॾु थियण ऐं एहतिजाजी मुज़ाहिरनि ते कलम 144 लागू करे नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि सिंध में 5 माण्हुनि खां वधीक थियण ऐं एहतिजाजी मुज़ाहिरनि ते 1 महीने लाइ पाबंदी लागू कई वई आहे। ॿिए पासे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां कराची में नुमाइश चौरंगी ते एहतिजाजी मुज़ाहिरे जो सॾु ॾिनो वियो आहे, जिते कारकुन पहुचण ते पुलिस कड़की पई आहे। पुलिस जी पीटीआई जे औरत कारकुननि खे गिरफ़्तार करण बाद आज़ाद करे छॾियो। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण चयो आहे त तहरीक इंसाफ़ जा अॻवान जेल जे डप खां लॉन्ग मार्च में शरीक न थींदा। कराची में सिंध हाई कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे मंज़ूर हुसैन वसाण चयो त तहरीक इंसाफ़ जा अॻवान जेल जे ख़ौफ़ खां घरनि में लिकी रहिया आहिनि। हुन चयो त शेख रशीद चवंदो हुयो त जेल ॿियो घर आहे, हू हाणे कारकुननि सां किथे बि नज़र छो न पियो अचे। हुन चयो त सिंध हुकूमत कंहिंजे ख़िलाफ़ कार्रवाई न करे रही आहे। कानून कंहिंखे बि हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। संदसि वधीक चवणु हो त पीटीआई वारा लॉन्ग मार्च दौरान घरनि में हूंदा, पर गिरफ़्तारियुनि जूं वीडियोज़ ठाहे वायरल कंदा रहंदा। समूरी सूरतहाल जो नुक़सान इमरान ख़ान खे थींदो, हुकूमत पंहिंजो मुदो पूरो कंदी। डेविस में वर्ल्ड इकनॉमिक फोरम के मौके ते सिंध इन्वेस्टमेंट कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई आहे। सिंध सरमायाकारी कॉन्फ्रेंस में सीड़पकारनि जी वॾे अंग में शिरकत। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बि कॉन्फ्रेंस में मेहमान ख़ासि तौर शरीक थियो आहे। वॾे वज़ीर कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो आहे त सिंध हुकूमत सिहत, तालीम ऐं रोडनि जी मरम्मत जे कमनि में काफ़ी बहितरी आंदी आहे। संदसि चवणु हो त असां थरकोल रिथा खे मुकमल करण में वॾी महिनत कई आहे। वॾे वज़ीर वधीक चयो त थरकोल मां पैदा
पैदा थींदड़ बिजली न रुगो सिंध पर पूरे मुल्क जी तरक्की जी ज़ामिन आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सरमाएदारनि खे दावत ॾिनी त हू सिंध में मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़प कनि। सिंध सरमाएकारी जे एतबार खां इंतहाई मौज़न ऐं अहम सूबो आहे। वॾे वज़ीर चयो त सिंध हुकूमत पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में बि तैयार आहे। सिंध में पाणी, माहौलियात, तालीम, टेक्नोलॉजी, सनअती ज़ोन ऐं सयाहत जे शोबनि में सीड़प जा वॾा मौक़िया आहिनि।